अॼु असां सुजावल जे ॾंदनि जे डॉक्टर श्याम कुमार लुहाणा वेठा आहियूं, जंहिंजी जेको सुजावल ऐं ठटे जो सीनियर डेंटल सर्जन आहे। असां हुन खां पुछंदासीं त ज़िले ठटे में जेका आहिनि से पान, गुटके ऐं पंहिंजो नसवार या ॿी मंशा जे करे कैंसर जा केतिरा केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे केतिरनि केसनि ते जेको आहे कंट्रोल थियो आहे। त डिस्ट्रिक्ट ठटो ऐं सुजावल ॿिन्ही ज़िलनि में कैंसर जा केसिस तक़रीबन 250 ताईं पहुची चुका आहिनि 6 महीननि में। त इहो अगरि एवरेज पाण लॻाईंदासीं, जेकॾहिं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सिविल में अगरि एतिरी तादाद पेशेंट्स जी आहे त इन खां अलावा डिस्ट्रिक्ट सुजावल में ऐं ठटे में ॿी हॉस्पिटल्स आहिनि, त उन जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त केतिरा केसिस कैंसर जा हूंदा जेके गुटके ऐं माहे ऐं ॿी जेकी शयूं वापराईंदा आहिनि, जेके माण्हू जिन मां नशे वारी शयूं आहिनि, जीअं नसवार आहे या पान आहे, उन जे करे। पर ज़्यादातर जेको असां वटि रेशो आहे सो गुटके जे करे आहे, गुटके ऐं माए जे करे, जंहिंजे करे माण्हू जा वात बंदि थी विया आहिनि ऐं कैंसर जा केसिस डिलीवर थी विया आहिनि। 150 अहिड़ा केसिस आहिनि जेके असां कराची ऐं सिविल जना ऐं हैदराबाद लम्स मोकिलियो आहे फर्दर ट्रीटमेंट लाइ ऐं उनजी सर्जरी ऐं कीमोथेरेपी कराइण वेठा। त बाक़ी ॻाल्हि इहा आहे त कंट्रोल जे करे हुजे हा, एतिरो जे पाबंदी हुजे हा जे करे माण्हुनि खे ईज़ी न मिले हा, माण्हू खे माना फ्रीली मिले थो न, हर जॻह ते मिले थो न, ॻोठनि में माण्हू खे मिले थो, इन करे त माण्हू खाइनि था। जेकॾहिं इहो कंट्रोल हुजे त अॼु इहे 60 केस कोन थियनि, 50 केस कोन थियनि या 40 केस कोन थियनि महीने में, त हुनखां रेशो घटिजी वञे, पर रेशो घटिजे कोन थो, ॿीणो केसिस वधनि पिया। त इन मतिलबु त इन ते काफ़ी कमु करिणो पवंदो, इंतिज़ामिया खे इंतिज़ाम ते बाक़ाइदा इन शइ खे रोकणो पवंदो। न त अॼु पूरे सिंध में तव्हांखे ख़बर हूंदी त सभ खां ज़्यादा केसिस असांजे ठटे ऐं सुजावल ज़िले में आहिनि, ऐं इन जे करे ई असांजो वॾो नुक़सानु थिए पियो ऐं माण्हू कैंसर में मुबतला थियनि पिया, ॾींहुं ॿ ॾींहुं केस वधनि पिया। जेकॾहिं इहे केस हालत रही त हर घर जो हर माण्हू फर्ज़न हिकिड़ो माण्हू जो गुटके में कैंसर में मुबतला हूंदो।